कुछ महीना अॻु पेरूमल थाणे जे हद में कूड़ो पुलिस मुक़ाबिलो जाणे क़तल कयल खिप्रवासी नौजवान अली हैदर रोंजो जो क़तल केस दाख़िल न थियण खिलाफ़ वारसनि पारां सरवई चौक खिप्रो ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। जदोजहद कमेटी ठही जेका ऐं उहा कमेटी मसलसल जदोजहद कंदी रहंदी आहे। उन जदोजहद कमेटी जो वज़ीर आला सिंध जेको नोटिस वरितो उन में जेका GIT जोड़ी वई आहे उन GIT छा कयो आहे पंहिंजे जेको मनपसंद माण्हू जेके हो उन खे माना हथ कढे छॾिया आहिनि। जी जेको 16 पुलिस वारनि ते रूटीन था लथा आहिनि उन खां मुख्य जवाबदार SP खे अञा ताणी हू बचाइनि पिया। जेका असांजो जेको माण्हू शहीद थियो उन खे अञा ताईं गिरफ़्तार न कयो आहे। जेको जीशान सिद्दीकी खे उनखे कोर्ट जे कटाड़े में आणियो वञे ऐं असांजे जस्टिस साहब खे अपील आहे। एहतजाज कंदड़ मक़तूल जे वारसनि मुतालबो कंदे चयो आहे त अली हैदर रोंजो जो क़तल केस अॻूणे SSP सां गॾु ज़ीशान अहमद सिद्दीकी समेत मुलवस पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि ते दाख़िल करे उन्हनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन मौजी कुमारी फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध TV न्यूज़, खिप्रो।